ठठो में घोड़ाबारी जे लाइक़े आचार कॉलोनी में यूसी गलियल जे शाख़नि में ऐं माइनरनि में गुज़िरियल 3 महीननि खां पाणी बहिरान सबबि मक़ामी ज़मींदारनि जी ज़मीनूं बंजर आहिनि। आबादकारनि जो लखे रुपयनि जो फ़सुलु तबाह थियण लॻो आहे। माण्हुनि जा जानवर बि उन विघे मरण लॻा आहिनि। आचार कॉलोनी ऐं यूसी गलेल जे गलियल माइनर जे ज़मींदारनि मौलाना ग़ुलाम नबी खुश्क, ग़ुलाम मोहम्मद, समाजी वर्कर इरशाद खुश्क जी अॻवानी में सवे मक़ामी माण्हुनि मीडिया आॾो एरीगेशन इंजीनियर रहीम कुरैशी ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त इंजीनियर रहीम कुरैशी बासरन ज़मींदार जो कमदारी वारो किरदारु अदा करण लॻो। बासरन जे सवे एकड़ ज़मीननि ते पाणी पहुचाए थो। नई ज़मींदारनि जो हथरादू पाणी खोट पैदा करे मक़ामी ज़मींदारनि सां ज़्यादती कई पई वञे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हुयो त असांखे जल्द पाणी ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।